नाज़रीन शिकारपुर जी असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त पैरामेडिक अमले या डॉक्टर्स अमले फीमेल डॉक्टर्स पारां पीपी अगवान AK लाशारी ख़िलाफ़ सख़्त एहतजाज किया है। वधीक तफ़सील वठूं था सचई न्यूज़ के नुमाइंदे वाजिद लोहरा खां। जी वाजिद, छा तफ़सीलात आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल कमांडो साहब, शिकारपुर में अवासा तफसीली खबर शेयर कयूं पिया। शिकारपुर RBUT सिविल हॉस्पिटल में पाकिस्तान पीपल्स पार्टी के जनरल सेक्रेटरी AK लाशारी जो सिविल सर्जन लेडी डॉक्टरयानी मैडम वेंक्स अयाज से बदतमीज़ी CMO हाउस वज़ीर आला सिंध मुराद अली शाह पार्टी के नालन जा धड़का दे कुर्सी छड़न जा हुक्म दिना, जैसे सिविल हॉस्पिटल के डॉक्टरन पैरामेडिकल स्टाफ एहतजाज करे सूबाई हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी के क़यादत का नोटिस वठण जो मुतालबो किया है। सिविल सर्जन पान हकीकत का आगाह करे रही है। कोई कोन हो, हिकिड़ो नंढड़ो ॿार कैजुअलिटी में खणी आया हुआ, उन ते AK लाशारी साहब अची असांखे तमामु घणो हिरासा कयो। असां वठ कईसीं, ॿार जी एमरजेंसी जेका हुई दूर कईसीं। उनखे मामूली हिकिड़ा ख़राश आयल हुया, शायदि उनजो नंढो सो एक्सीडेंट थियो हुयो ऐं डॉक्टर्स उनखे अटेंड कयो। उनजो एक्सरे थियो ऐं 10 मिंटनि में हलियो वियो वापसि DC थी। उन ते AK लाशारी साहब मूंखे तमामु सख़्तु संगीन लफ़्ज़नि सां ॻाल्हायो त तूं कहिड़े क़िस्म जी सिविल सर्जन थी आहे, लव इट। ऐं मां उन डुकंदी वई आहियां, छा थियो आहे थियो, अहिड़ो कुझु ख़ासि बि न हुयो। उन ते उन मूंखे ॾाढो दबायो त मां CM सां थो ॻाल्हायां, मां पार्टी जो माण्हू आहियां, मां इम्तियाज़ साहब सां थो ॻाल्हायां, हींअर था तव्हांखे हटायूं। उन ते थोरो मां उनखे चयो था तूं पंहिंजे लेवल में रहो, मां लेडी आहियां, तोखे ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे, तूं ॻाल्हाए त तुंहिंजो मरीज़ त अटेंड थी वियो आहे। सो इहे अहिड़े क़िस्म जूं रोज़ AK लाशारी असां सां कंदो थो रहे हरकतूं। अस्पताल में 15 माण्हू ॿिया वठी थो अचे। अॼु त तमामु घणा माण्हू हुया, तव्हां कैजुअलिटी में पुछी वठो त केतिरा माण्हू आहे जंहिंजे मुंहं ते ही मूंसां ईअं पियो ॻाल्हाए ॼण मां त का हिन जे दरवाज़े जी का नौकरियाणी हुजां। इहो थियणु न खपे। असां गवर्नमेंट सर्वेंट आहियूं, सॼो वक़्तु हिते असां हाज़ुर आहियूं, मरीज़नि जी ख़िदमत लाइ आहियूं। ऐं इन खां अॻु में बि 2-3 दफ़ा हिन मूंखे टेलीफोन ते चयो त तव्हां आया हो त अस्पताल जो माहौल ख़राबु थियो आहे। हिकु मर्द थी करे हरूभरू मूंखे ईअं चवण जो छा मक़सदु आहे? पार्टी जो प्लेटफॉर्म यूज़ कंदो अहिड़े ग़लति तरीक़े सां, असांखे हिरासा कंदो, डॉक्टर्स खे हिरासा कंदो, ईअं त न थींदो न। इहा ई असांजी कंप्लेन आहे त अहिड़नि क़िस्मनि जे माण्हुनि खे न सीटनि तां हटायो वञे, छो जो इहे पंहिंजो पार्टी जो प्लेटफॉर्म ग़लति तरीक़े सां यूज़ था करनि ऐं लेडी डॉक्टर्स खे ऐं डॉक्टर्स खे तमामु जेको आहे बुरे तरीक़े सां ॻाल्हाए था वञनि ऐं उन्हनि खे हिरासा था करनि। मुंहिंजी अपील आहे त इन्हनि माण्हुनि खे जेके बुरे तरीक़े सां असांखे डॉक्टर्स खे उनजे रिस्पेक्ट खे ख़राबु करनि, उन्हनि खे इन्हनि उहिदनि तो हटाए।